खानपुर महर रिपोर्ट विजेश कुमार। खानपुर महर वेझो ॻोठ चक सियाल में मोटरसाइकिल ते न खणण तां सियाल ऐं मलिक बिरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं ठोंशा लॻण सबबि हिकु धुर जो अब्दुल रशीद मलिक ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे वारिस खानपुर महर थाणे ते खणी आया, जितां पुलिस लेटर मिलण बैदि खेसि शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल इलाज लाइ आंदो वियो, जिते ज़ख़्मी जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेसि सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सिलसिले में ज़ख़्मी अब्दुल रशीद मलिक मीडिया के ॿुधायो त जवाबदार असद सियाल शहर वञण लाइ मोटरसाइकिल ते खणी हलण जो चयो। न खणण ते जवाबदार असद सियाल ॿिनि साथियुनि सां गॾिजी मूं ते हमलो करे ज़ख़्मी कयो आहे। हुन वस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। ॿिए तरफ़ खानपुर महर थाणे ते वाक़े जी NC रिपोर्ट दाख़िल कई वई आहे, जॾहिं त पुलिस ॿिन्ही धुरनि जे ख़ान मोहम्मद मलिक ऐं इल्ज़ाम हेठि आयल असद सियाल खे गिरफ़्तार करे वरितो आहे।